साईं अज़ीज़ गोपाल साहब, इद्रिस जतई साहब, रफ़ीक वसाण साहब, ॿिया सभई स्टूडेंट बि ऐं दोस्त बि सतारे ॿिया वेठा आहियो। तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम हुजे। जीअं के ॻाल्हियूं अहिड़ियूं चयूं बुनियादी डॉक्टर रसाक ॿोली जे हवाले सां, इहे तव्हां असां सभई ॼाणूं बि था ऐं इन ॿोलीअ जी काइनात में गुज़ारियूं बि था। जॾहिं ॿोलीअ जी काइनात असां चऊं था त इन जो दाइरो, इन जी वुसअत तमामु घणी वधी वञे थी ऐं हूअं बि चयो वेंदो आहे त भली छो न ॿोलीअ जो को बि माहिर हुजे, कहिड़ी बि ॿोलीअ जो, पर उहो बि कुली तौर ते उन ॿोलीअ जी रमज़ुनि खां, राज़नि खां, मामलनि खां आगाह न हूंदो आहे। इन मां बि उन ॿोलीअ जी वुसअत ज़ाहिर थिए थी पई। छाकाणि त जीअं ॼमण सां सिलसिलो हिकिड़ो थिए थो शुरू ॿोलीअ जी सिख्या जो, ॿोलीअ खे पढ़ण जो, त उन में असांजी ॻाल्हि जेका थींदी आहे नंढपण में शुरू अमा बाबा अदा जहिड़नि लफ़्ज़नि सां थींदी आहे। ऐं जंहिंखे असां पाणी चवंदा आहियूं, ॿार उनखे पाणी बि कोन्हे चवंदो आहे, मानी बि कोन्हे चवंदो आहे, उहो पंहिंजा हिकिड़ा नंढा नंढा सवला सवला लफ़्ज़ इस्तेमालु कंदो आहे। अम्ब बि चवंदो आहे, ॿिया अहिड़ा क़िस्म जा। पर आहिस्ते आहिस्ते हुनजी सम्झ, इहो बुनियादी लफ़्ज़ आहे, सम्झ जीअं जीअं वधंदी आहे उहा असरु कंदी आहे उन पंहिंजे घर जे माहौल में, त हुनजी उन ॿोलीअ जे जेका लफ़्ज़ आहिनि उन्हनि खां बि आगाही थींदी वेंदी आहे, उनजो मतिलबु बि सम्झणु लॻंदो आहे। ग्रामर जी उनखे का बि ख़बर न हूंदी आहे, पर हिकिड़ा पंहिंजे नमूने जा जुमिला ॻाल्हाइण जी ॿार कोशिशि कंदो आहे। ऐं इहो को सिलसिलो जीअं असां हीअं हिन वक़्तु बि जेके हिते हाज़िर आहियूं, ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ मरहलनि ऐं स्टेजनि ते आहियूं, त असांजी बि ॿोलीअ जूं उहे मुख़्तलिफ़ स्टेजूं आहिनि जेके असांजे ज़हन में ठही रास थी चुकियूं आहिनि, पर इहे हिते दंग न थियूं आहिनि। अञा जीअं वक़्तु गुज़रंदो, जेसिताईं वञी असां पंहिंजे साह जो आख़िरी साह पंहिंजो खणूं असां ज़िंदगी जो, तेसिताईं इहो सिलसिलो जारी रहंदो। पर अञा बि इहो चयो वेंदो आहे त जॾहिं ॿारु माउ जे पेट में थिए थो त उन ते बि आवाज़ुनि जो असरु थिए थो। हाणे हिते असां लफ़्ज़ ॿोली इस्तेमालु नथा कयूं, पर आवाज़ इस्तेमालु था कयूं। हाणे आवाज़ छा आहिनि, कीअं था थियनि पिया, या ॿोली, इन जो ज़िक्र असांजो अॻिते ईंदो। त हाणे हीउ जेको मौज़ू आहे, हिन में मां कोशिशि कई आहे त हिकु त थोरो जीअं असां यूनिवर्सिटियुनि में, कॉलेजनि में तमामु घटि, जीअं साहब बि चयो, पढ़ायो वञे थो पियो ऐं इनखे ॾुखियो बि सम्झो वञे थो पियो। इन करे हिकिड़ो अज़ख़ुदि माण्हू जे ज़हन में तासुरु घड़ी थो पवे त मां इहो मौज़ू न पढ़ां, ॾुखियो आहे, मूंखे न ईंदो। पर हाणे जीअं शौक़त मुंहिंजे तारुफ़ में तव्हांखे ॿुधायो त मां बुनियादी तौर सां फिज़िक्स जे सब्जेक्ट में पहिरियां मुंहिंजी मास्टर्स कयल आहे, उस्ताद बि हुन में आहियां। ऐं फिज़िक्स में तव्हां ॼाणो था त तवानाई ऐं मादे जूं बुनियादी तरह सां ॻाल्हियूं हुजनि, पर उन में असां सां हिकिड़ो ॿियो सब्जेक्ट बि हूंदो आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं अकाउस्टिक्स, आवाज़ जो इल्मु। ऐं उन में ख़ासि तरह सां मैट्रिक में ऐं फर्स्ट ईयर में असां उन आवाज़ जी ख़ूबियुनि खे पढ़ाईंदा आहियूं। पढ़ावो इको जेको थिए थो पियो, कहिड़े नमूने सां थिए थो, आवाज़ जेको असांजे वात मां ख़ारिज थो थिए, इहो कहिड़ी तरह सां सफ़र करे थो, उनजी जेका लाउडनेस आहे, जेका इंटेंसिटी आहे, जेका फ्रीक्वेंसी आहे, उहा कीअं थी थिए, छाजे करे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा आवाज़ अलॻि अलॻि थियनि था, कंहिंजा ॻोरा, कंहिंजा विचोला, कंहिंजा बिल्कुलु सन्हा, मर्द औरत जो आवाज़ु, ॿार जो आवाज़ु, इहो सभु कुझु उन में थी थो वञे। ऐं अहिड़ी तरह सां जॾहिं आवाज़ कंहिं वेझो थींदड़ ॿिए पंहिंजो माण्हू ॾांहुं वधे थो त उन में कहिड़ा फ़र्क़ु था अचनि, इन क़िस्म जो। त ॼण इहे हिकिड़ियूं दिलचस्पियूं आहिनि जेके पैदा कनि थियूं पियूं। पर बुनियादी ॻाल्हि इहा आहे त असांजो लॻाव कीअं कहिड़ियुनि शयुनि सां आहे, ऐं इन में जॾहिं कंहिं बि शइ सां असांजो लॻाव थी थो वञे त उहा शइ ॾुखी नथी रहे। ईअं लिसानियात बि जेकॾहिं तव्हांजो जीअं लॻाव आहे महसूसु थिए थो त इहा आईंदा तव्हां लाइ ॾुखी उमेद आहे त एतिरी न रहंदी जेतिरी हिन वक़्तु आहे। अचूं था पंहिंजे मौज़ूअ ते, अॻिते कजोसि था।
त बुनियादी सुवाल हिन में इहो ई हूंदो आहे त ॿोली जंहिंखे लिसान बि चयो वेंदो आहे, अंग्रेज़ में लैंग्वेज बि चयो वेंदो आहे, त उहा आहे छा? सादी ॻाल्हि हुन में इहा कई वेंदी आहे त ॿोली राब्ते जो ज़रियो आहे। हिकिड़ो माण्हू ॻाल्हाए थो, ॿियो माण्हू सम्झे थो जेकॾहिं ॻाल्हि, त इहो राब्तो आहे। जेको माण्हू ॻाल्हाए थो किन न किन लफ़्ज़नि खे इस्तेमालु करे थो पियो ऐं उन्हनि जी हिकिड़ी ख़ासि तरतीब थिए थी, ॿिए माण्हू ताईं उहा तरतीब उन तरह सां पहुचे थी, उनजे ज़हन में उन लफ़्ज़नि जो मफ़हूम आहे त हू ॻाल्हि सम्झी वेंदो। इनखे चवंदासीं त उहा जेका लफ़्ज़नि में माना लिखियलु हुई उहा जंहिं तरह सां हुई उहा उन तरह सां ई उन ॿिए माण्हू ताईं पहुती। पर हाणे इहो हिकिड़ो आम ॿोलीअ जो मफ़हूम आहे, मक़सदु आहे। असुलु शइ इहा आहे, जीअं हिन पहिरियों साल आहे ऐं उन में असां ॿुधायो बि आहे त असां ॻाल्हायूं या न ॻाल्हायूं, असांजे ज़हन में ॿोली पंहिंजे अंदाज़ में असांजी सोच जे आधार हलंदी रहे थी, फिरंदी रहे थी। अकेला वेठा हुजूं, कोई बि साण न हुजे, कुझु बि असां न ॻाल्हायूं, को डिवाइस बि असांजे हथ में न हुजे, त बि असांजे ज़हन में के न के ॻाल्हियूं, के न के ख़्याल, के न के लफ़्ज़, के न के अहसास, उहे बि किन लफ़्ज़नि जी सूरत में मौजूदु हूंदा। इन करे आलमनि चयो त ॿोली बुनियादी तौर ते हिकिड़ी दिमाग़ जी सरगर्मी आहे, जेका ज़ाहिर थी थिए, ॿिए माण्हू ताईं पहुचे थी, तॾहिं जॾहिं उहा असां पंहिंजनि ॻाल्हाइण वारनि उज़वनि जे ज़रिए, जंहिंमें पोइ वरी हवा जो इस्तेमालु थिए थो, ॿिए माण्हू ताईं पहुचे थी। हाणे ॻाल्हाइण जा उज़व ज़ाहिर आहे उहे असांजी सिसीअ खां शुरू थी वात ताईं, ऐं किन हालतुनि में गुणा आवाज़ बि कढंदा आहियूं त नक जी सूरत में बि उहे ॿाहिरि ज़ाहिर थियनि था पिया। इनखे ॻाल्हाइण जा उज़व या ॻाल्हि आखण असां चवंदा आहियूं। उन में बुनियादी किताब निड़ी, ज़बान, चप, ॾंद इहे इस्तेमालु कंदा आहिनि। ज़बान कहिड़े नमूने सां करे थी, किथे किथे लॻे थी, घटि वधि, हवा जेका असांजी निड़ी मां गुज़रे थी, या किन हालतुनि में जेका असां हवा चूहूं था, जीअं ख़ासि सिंधी जा आवाज़ ॾाल आहे त उन में हवा असां ॿाहिरि कोन था कढूं। त इन्हनि सभिनी असांजे उज़वनि जो हवा सां तालुक में घटि वधि में मुख़्तलिफ़ आवाज़ असां उथारियूं था। पोइ उन्हनि आवाज़नि खे असां अलॻि जी सूरत में टे कयूं था। उहो अलॻि मौज़ू थी थो वञे लिखियो, जंहिं ते बि पहुतो ते ईंदासीं। त हाणे ॿोली जेका आहे उहा असांजे दिमाग़ी सरगर्मी थी, उज़वनि जे ज़रिए थिए थी पई, ऐं मख़सूस मानाऊं, मफ़हूम, सम्झाणियूं रखे थी पई। पोइ उनखे जॾहिं असां सम्झण जी कोशिशि कईसीं त उन में पोइ वरी इहो ग्रामर बि अची वियो, उन जूं नवी तरतीबूं बि अची वियूं। त हाणे इंटरनेशनली ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीअ में कहिड़े नमूने सां ॿोलीअ जूं मुख़्तलिफ़ मानाऊं ॾिनियूं वेंदियूं आहिनि सम्झणीअ जे लाइ, उनखे बि थोरो ॾिसणु ज़रूरी आहे। त उन में ॾिसूं था त असांखे 7 मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ॿोली जे हवाले सां मानाऊं आहिनि। हिते पहिरीं स्लाइड ते सम्झो 2 मानाऊं तव्हां ॾिसी सघो था। मुनासिब लफ़्ज़नि जे इस्तेमाल ते मुश्तमिल गुफ़्तगू, या लिखत वारो पर कहिड़ो राबितो इंसान जो। माना जॾहिं असां ॿोली जे बारे में ॻाल्हि कयूं था त उहा इंसान जे ॿोलीअ जी ॻाल्हि कयूं था। ऐं ॿी जीअं वस्फ़ में उनजे हिसे में अचे थो पियो कंहिं ख़ासि मुआशिरे या मुल्क वग़ैरह जी ॿोली। हाणे किन मुल्कनि में घणियूं ॿोलियूं हूंदियूं आहिनि, तंहिं करे उहे बि हिन में अची थी वञनि पियूं। अञा जेकॾहिं असां हिन जो 3 नुक़्ते ते वरी ईंदासीं ॿोलीअ जी वस्फ़ में, त ॻाल्हाइण जी सलाहियत, इज़हार जो अंदाज़, कहिड़े नमूने सां उहो बयानु कजे थो, लफ़्ज़नि जी चूंड, कहिड़ा चूंडिजनि था पिया। हाणे इन में हिकिड़ो ॾींहं में ॾिसो था त असां हिकिड़ी शइ लिखी आहे त हुनजी ॿोली शाइराणी हुई, इहो जुमिलो असां इस्तेमालु कंदा आहियूं। शेख अयाज़ जो नसुर बि शाइरी आहे। जमाल अबड़े जूं कहाणियूं जहिड़े इन तरह सां ॼणु अयाज़ बि चयो हो त ॼणु शाइरी उनजी कहाणियुनि में समायल आहे। माना इहो ख़ासि अंदाज़ बि असांजे ॿोली जी वस्फ़ में थिए थो। ॿियो कहिड़े माण्हुनि जी जॾहिं पतरी ज़हनी सिता न हूंदी आहे, सुठो लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो न हूंदो आहे, कंहिं अहिड़े माहौल में रहियल हूंदा आहिनि त उन्हनि जो जेको लफ़्ज़नि जी चूंड हूंदी आहे उहा का मयारी न हूंदी आहे, जंहिंजे लाइ हिते लफ़्ज़ किरियल ॿोली असां इस्तेमालु कयो आहे। अणसुधरियल बि चवंदा आहियूं, गारगंद वारी बि थी सघूं था पिया, कंहिंजो ॻाल्हाइण न वञे उहो हिन तरह सां बि। ऐं
ज़ाहिर आहे हिन वक़्तु असां जेको रहूं था पिया मशीनी दुनिया आहे, कंप्यूटर लैपटॉप इहे सभु शयूं मोबाइलूं बि आहिनि, त इहा बि कंप्यूटर जी ॿोली बि असांजे हिन ॿोलीअ जो वसफ़ में शामिल थी वञे पई। कंप्यूटर जा प्रोग्राम, हिसाब लिखण लाइ निशानियूं, क़ाइदा, छो त सिर्फ़ु लफ़्ज़ त न आहिनि जेके ॻाल्हाईंदा आहिनि, अजब जी निशानी आहे, सुवाल जी निशानी आहे, टे टोका आहिनि ऐं अहिड़ी तरह सां मुख़्तलिफ़ निशानियूं आहिनि। कंप्यूटर में सिर्फ़ु ॿ अंग इस्तेमालु थींदा आहिनि, 0 ऐं 1। जिन जो कंप्यूटर तव्हांजो पढ़ियल हूंदो त उहो ॼाणींदा हूंदो। सॼी ॿोली इन ॿिनि अंगनि ते बुनियाद ते कंप्यूटर जी 1 ऐं 0, ऑन ऐं ऑफ बि जेके चयो वेंदो आहे उन ते बीठल हूंदी आहे। ऐं अहिड़ी तरह सां 5 नंबर ते जीअं आहे त इज़हार या राब्ते जो को बि तरीक़ो। हाणे हिन में वरी ॾिसो त इशारनि जी ॿोली, हाणे आवाज़ वारा आहिनि, हिन खां अॻ में ख़ामोश ड्रामा हूंदा हुया त उन्हनि में बि पोइ स्लाइडूं वरी ॾेखारींदा हुआ, पर उहे पंहिंजे तासुरनि जे वसीले किरदार उहे अहिड़ो पेश कंदा हुआ जो ॾिसंदड़ सम्झी वेंदो। मख़सूस लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो पेशवराणनि जे अथॉरिटीअ तरफ़ां ऐलान बि थियल आहे। मुख़्तलिफ़ जेके बि धंधा आहिनि उन्हनि जूं लुग़तूं जोड़ियूं वञनि, ठाहियूं वञनि, त हर हिक तबिके जे जेको कारकिर्द वारो आहे उन्हनि जे पंहिंजे पंहिंजे लफ़्ज़ जी ॿोली थिए थी पई। ऐं उनखां पोइ आख़िरी सतो अदबी अंदाज़। त ॾिसो त ॿोलीअ खे केतिरे क़दुरु घणी वुसअत आहे, उहा कीअं समाज जा सभु पासा ऐं घणे खां घणा पासा कवर थी करे पई। हाणे ॿी हिन में इहा ॻाल्हि आहे त घणो मुंझायो वेंदो आहे त ॿोली, उनजो मतिलबु असांजो आहे त ॿोली जेका ॻाल्हाइजे थी, जेका लिखूं था उहो ॿोलीअ जो रूप आहे जेको लिखण जी असां कोशिशि था कयूं। ॿोली में घणी शयूं, अंदाज़ अची थो वञे ॿोलीअ जो। हाणे उन ॿोलीअ जे अंदाज़ खे कावड़ वारो अंदाज़ आहे, जोश वारो अंदाज़ आहे। उहो जुमिलो असां जेकॾहिं लिखंदासीं त आम लफ़्ज़नि सां लिखंदासीं, हाणे उहो कीअं ज़ाहिर थिए, उनखे असांजा लफ़्ज़ ज़ाहिर न करे सघंदा। हिकु लफ़्ज़ आहे मिसाल तौरु अचु। हाणे इनखे ई जेकॾहिं असां चऊं अचु अचु त अलॻि अलॻि अंदाज़ थी था वञनि। त इहो असांजो बुनियादी तरह सां ॿोलीअ में त उनजो वास्तो लिखण जे बदिरां ॻाल्हाइण छो थो थिए, ऐं लिखण जेका आहे लिखतूं जेके आहिनि उहो असांजो ॻाल्हाइण जे लाइ, त जीअं जेको कुझु असांजो ॻाल्हाइजे थो उहो लिखिजे त बिल्कुलु अहिड़ी तरह सां लिखिजे जीअं ॻाल्हायो वियो आहे। जेकॾहिं उन तरह सां नथो थिए त ज़रूरु उन में का न का खोट लिखण जे हिसाब सां रहिजी वेंदी। इन में मुसलसिल सुधारा ईंदा रहिया आहिनि लिखत सिरिश्ते में, त जीअं उहा उहो ई इज़हार करे सघे जीअं माण्हू सोचंदो आहे। हाणे जेको असांजो जेको मौज़ू आहे इनखे जेकॾहिं असां भञंदासीं त इन जा 4 ॼण हिकिड़ा हिसा थी था वञनि। ॿोली त चयोसीं, लिसान बि चयोसीं, पर लिसान यादि था कयूं। हाणे लिसान यादि चयोसीं ऐं अंग्रेज़ी में लिंग्विस्टिक्स, त इहा ICS जेका हुन में लिंग्विस्ट जे पुठियां अचे थी, इहा बुनियादी तरह सां इल्म जी पछाड़ी आहे जेका नुमाइंदगी करे थी। ऐं लिसान यादि जेका चओ था त यादि में उहा पछाड़ी आहे जेका मुख़्तलिफ़ इल्मनि में उर्दू फ़ारसीअ जे लफ़्ज़नि में इस्तेमालु कई वेंदी आहे ऐं उहा हिन लफ़्ज़ में बि इस्तेमालु थियल आहे। असां वटि इन जे लाइ ॼाण सुञाण इल्म जे बदिरां मुख़्तलिफ़ लफ़्ज़ आहिनि। त जीअं गुफ़्तगू में सवेर इसाक़ साहिब चयो त ॿोलीअ जो साइंसी इल्मु लिसानियात जी माना ते आहे थी, पर इन्हनि चइनि लफ़्ज़नि जी उखेल में तमामु घणियूं शयूं अची थियूं वञनि पियूं ऐं तहक़ीक़ जा नवां मौज़ू, पर नवनि मौज़ूअनि खां पहिरियां थोरो पुराणनि मौज़ूअनि खे बि टच कबो त ख़बर पए त अॻ में कहिड़ा रहिया आहिनि ऐं हाणे कहिड़ा नवां उसिरी आया आहिनि। त लिसान या त इहो वग़ैरह अची वियो, इंसानी ॿोलियुनि जी बि ॻाल्हि अची वई। ऐं अभ्यास में असां जेके शयूं ॾिसंदासीं त ॿोलीअ जी जेका आहे बनावट उहा कीअं आहे, उन में मानाऊं कीअं पैदा थियूं थियनि, राब्तनि में वाइपो कम्यूनिकेशन उहो कहिड़ी तरह सां थिए थो पियो। थोड़ा
आवाज़ आ बा बा ये असांजा आवाज़ आहिनि। ॾाल पर लफ़्ज़ कहिड़ा आहिनि ॾेॾर हाणे इहे लफ़्ज़ थी विया। अहिड़ी तरह सां जुमिले में ज़ाहिर आहे तव्हां सभई ॼाणो था त जॾहिं मुख़्तलिफ़ लफ़्ज़ ईंदा आहिनि ऐं उहे मफ़हूम ॾींदा आहिनि त असां हुनखे जुमिलो चवंदा आहियूं, पोइ हुनजी माना बाक़ी वेंदी आहे। लिसानियात जे लाइ लिंग्विस्टिक्स खां पहिरियां हिकिड़ो आगाह टर्म फिलालॉजी बि इस्तेमालु थी वियो हुयो, पर हाणे उहो तक़रीबन मतलबु थी वियो आहे, लिंग्विस्टिक्स ई हले थो पियो। हाणे हिन जूं जेके मुख़्तलिफ़ शाख़ूं आहिनि हिते असां कुझु लफ़्ज़ शाख़ूं उनजी निशानदी कई आहे। ऐं अलमियूं आहे त जीअं सवेर बि चयोसीं त असां वटि हिन ॿोलियुनि खे ॾुखियो सम्झी छॾियो वियो आहे। सोतियाब ते अलाना साहिब जो किताबु, सिंधी सूरत ख़तीअ ते अलाना साहिब जो किताबु, ॿियो कंहिंजो किताबु सिंधीअ में लिखियलु, कोई थी सघे त अहिड़ो कहिड़ो हुजे त हुजे, पर नज़रुनि में न आहे। अहिड़ी तरह सां ख़ासि कमु जेको आहे इन जी जेके मुख़्तलिफ़ शाख़ूं हिते अचनि थियूं उन में बुनियादी तरह सां घणो कमु डॉक्टर अलाना साहिब जो आहे। ॿियो इल्मु लिसान ऐं सिंधी ज़बान प्रोफेसर अली नवाज़ जतोई जो आहे। ख़ासि लिसानियात जे हवाले सां ॿोलीअ जी तारीख़ जे हवाले सां डॉक्टर बलोच साहिब जो किताबु सिंधी ॿोली ऐं दॿे तारीख़ उहो आहे, पर किताब हिन जे फ़न ते उहे तमामु घटि आहिनि। हाणे सौतियात फोनेटिक्स में सौत बि चयो वेंदो आहे आवाज़ खे, त ॻाल्हायल आवाज़ कीअं पैदा थियनि, हिक हंध खां ॿिए माण्हू ताईं पहुचनि, सम्झजनि ऐं ॿुधिजनि था पिया। उन्हनि सभिनी खे कहिड़ी तरह सां बयानु कजे थो, पढ़िजे थो, सम्झिजे थो। उन में जेका सवेर ॻाल्हि कईसीं त इहे जेके असांजा उज़वा आहिनि ॻाल्हाइण जा निड़ीअ खां वात ताईं, इहे मुख़्तलिफ़ आवाज़ पैदा करण में कहिड़ी तरह सां पंहिंजी चुरपुर कनि था, इहो सॼो सौतियात में मुतालिबो कयो वञे थो। ऐं अहिड़ी तरह सां ॿी इल्मु सौतिया, हाणे छो त लफ़्ज़नि जी खोट आहे असां वटि, ऐं असां वटि मसइलो इहो आहे त अंग्रेज़ी में त डिक्शनरियूं आहिनि लैंग्वेज जूं, लिंग्विस्टिक्स जूं, पर सिंधीअ में न वक़्त ताईं अञा का बि डिक्शनरी जेका लुग़त हुजे ख़ासि ॿोलीअ जे इल्म जी, लिसानियात जी, उहा मौजूदु न आहे। तंहिं करे पोइ लफ़्ज़नि में किथे असां फारसी जो इस्तेमालु था कयूं, किथे अंग्रेज़ी जो इस्तेमालु था कयूं, त इन में बि असांजी फोनेमिक्स बि थी थी वञे पई। आवाज़ कहिड़ो कार्य पैदा कनि था पिया, कीअं मानवी फ़र्क़ु पैदा थिए थो पियो, फोनोलॉजी आवाज़नि जे सिरिश्तनि जो इल्मु, सर्फियात हिकु आवाज़ सां ॿिया लफ़्ज़ मिलनि था पिया त उहे कीअं ठहनि था, उन्हनि जो स्टडी कीअं कजे थी पई। तंहिं करे उनखे लफ़्ज़नि खे जोड़ण खे तश्कीलियात या सूरतियात बि सॾियो वञे थो पियो। ऐं अहिड़ी तरह सां असांजो नहव मां नहवियात, व्याकरण जे लाइ, ग्रामर जे लाइ सर्फ नहव जा इस्तेमालु थींदा आहिनि लफ़्ज़, त उन मां सर्फ बि अची वियो सर्फियात में, ऐं नहव मां नहवियात में माना यादि जीअं ॿुधायो त उनजे इल्म जो थिए थो वञे पियो। त जुमिले जे में बनावट जा जेके क़ाइदा आहिनि उहे कहिड़ी तरह सां अचनि था, जेके फ़ुक़रा आहिनि, जुमिला आहिनि, जुमिलनि कीअं जुड़नि था पिया, उन जा जुज़ा कहिड़ा आहिनि, उन्हनि जी भञगत कीअं थिए पई, ऐं कीअं पूरो जुमिलो, ऐं उते फ़ैल कीअं थो पैदा थिए, ज़रफ़ कीअं थो पैदा थिए, फ़ैल कीअं थो थिए, सिफ़त कीअं थिए पई, सिफ़त जा फेरा कीअं था थियनि पिया, इहे सॼा हिन में थिया वञनि पिया। ऐं उनखां पोइ अहम शइ आहे मानवियात बि चयो वेंदो आहे, मानियात बि चयो वेंदो आहे। अहम शइ आहे, लफ़्ज़ में माना न आहे त कुझु बि न आहे, माना आहे त लफ़्ज़ बि आहे। असांखे माना नथी अचे इहो अलॻि मामिलो आहे। लफ़्ज़ जी माना उन ॿोलीअ जे कंहिं न कंहिं किताब में, ग्रामर में, डिक्शनरी जे किताब में, किथे कंहिं बि हंध ते जेकॾहिं बयानु थियल आहे त माना उहो लफ़्ज़ असांजी या उन ॿोलीअ जो हिसो आहे। हाणे उहो माना जो अभ्यास ऐं उन लफ़्ज़ में माना कीअं जुड़े थी पई, हिकु लफ़्ज़ में उहा असांजी ख़ासि माना अचे, इहो असांजो हिन इल्म में मानवियात में, सेमेटिक्स में स्टडी कई थी वञे पई। उनखां पोइ रिवायती कुझु शाख़ूं आहिनि जेके अवल हलंदियूं हुयूं, तारीख़ी लिसानियात, तशरीही लिसानियात ऐं तकाबुली लिसानियात, उहा ॿी सिलेक्ट थी आहे, जंहिंमें उन्हनि जो आगाह वक़्त में अभ्यास कयो वेंदो हो त पुराणे टाइम में ॿोली कीअं हुई, दौरनि में विरायो तारीख़ जे लिहाज़ खां।
अलॻि अलॻि दौरनि में या अलॻि अलॻि वक़्तनि में। ऐं उन वक़्तु ॿोली जी सूरत हाल कीअं हुई, समाज कीअं हो, कहिड़ो कार्य था करे रही हुई, केतिरे क़िस्म जा लफ़्ज़ मौजूदु हुया, वॉक्यूबुलरी केतिरी हुई, ॿी ॿोलीअ में केतिरी वॉक्यूबुलरी हुई, हिक ई ॿोलीअ जे मुख़्तलिफ़ लहजनि में केतिरे क़दुरु फ़र्क़ु हुयो, इहो सॼो उन में। ऐं सिंधी ॿोलीअ जी असुल जे हिसाब में बि डॉक्टर अलाना जी किताब बि आहे, सिंधी ॿोलीअ जो गुरु बुनियाद। त दरावड़ी ॿोलियुनि सां पुराणी जेका सिंधी आहे, जेका मुंहिंजे दड़े खां पोइ जी सिंधी आहे, जेका इहा मुंहिंजे दड़े जी मिलियल स्क्रिप्ट में मिली आहे लिखत, उहा कहिड़े नाले जी हुई, तंहिं वक़्तु ॿोली कीअं हुई, अहिड़े क़िस्म जी खोज असांजी उन में कई वेंदी आहे, तारीख़ी लिसानियात में बि, तशरीह में बि, तकाबुली में बि। हाणे उन में उनजो दाइरो असां केतिरे क़दुरु वसी कयूं था, उन ते इहा शइ अची वञे पई। तंहिंखां पोइ वरी हिकिड़ी ॿी आहे जेका हाणे वरी वेझे पाॻे जी आहे ब्रांच, समाजी लिसानियात। छो त ॿोली जो ज़ाहिरा वास्तो समाज सां बि थिए थो पियो, पर हिकु समाज जो हर हंध ते हिकु जहिड़ो ई समाज न हूंदो आहे, उन में मुख़्तलिफ़ पर्तब हूंदा आहिनि ऐं पंहिंजे फ़र्क़ बि हूंदा आहिनि। इन ते डॉक्टर असांजो कासिम बुगे साहिब जी PhD आहे, जंहिंमें हाला ऐं हैदराबाद इन्हनि ॿिन्ही शहरनि जो वेझाण, पर वेरिएशन उन्हनि में फेरो कीअं थिए थो पियो, मुख़्तलिफ़ लफ़्ज़नि जो उन जुज़ियात जी बुनियाद ते उन में स्टडी कयल आहे। त हीअ आम छोकिरो आहे ऐं सॼी दुनिया में हले थो पियो सोशल लिंग्विस्टिक्स जे नाले सां। ऐं प्रॉग्मेटिक्स त कंहिं ख़ासि तनाज़ुर में अमूमी तौर न ॿोलीअ खे कहिड़ी तरह सां उनजो अभ्यास कजे। हाणे इन्हनि ते बि असां वटि सिंधी में कोई एतिरो कमु न थियो आहे। सकाफ़ती अंसर जेके आहिनि उहे कहिड़ी तरह सां असांजी ॿोली खे मुतासिर कनि था पिया। को बि लफ़्ज़ आहे रिवाजी तौर ते हिकिड़ी माना थो रखे, पर जुमिले में असां उनखे ॿी माना में बि इस्तेमालु कयूं था पिया। हिकिड़ो त थींदो आहे इस्तलाही माना जे हवाले सां, पर इस्तलाही माना खे छॾे करे किन लफ़्ज़नि खे ज़ोर ॾेई ॻाल्हाइजे, अलॻि अलॻि अंदाज़ जे तरह आवाज़ खे ढिघो करे चऊं, नंढो करे चऊं, हिकिड़ी जॻह जे बदिरां ॿी जॻह ते रखूं, त उहो असां हिन में स्टडी कंदासीं। हाणे कुझु नयूं शर्तुनि जे हवाले सां अॻिते कयो, उहो ज़िक्र छो त इहे सभई शाख़ूं हिकु वॾो डिसिप्लिन आहे ऐं उन्हनि जो तफ़सील ख़ुदि अलॻि घणो आहे। हीअ ॼणो असांजो हिकिड़ो बुनियादी लेक्चर आहे, तंहिं करे असां हिननि शयुनि खे चवंदा अॻिते वधूं था पिया। नफ़्सियाती लिसानियात, साइकोलिंग्विस्टिक्स ऐं हयातियाती। ॿोली पहिरियां चयोसीं त दिमाग़ जी सरगर्मी आहे। हाणे उन में उहा ॿोली कीअं पंहिंजी प्रोसेसिंग करे थी, माना अमल हेठि अचे थी, जुड़े थी, अहसास उन ॿोलीअ जे सिखण में कहिड़ो किरदारु अदा कनि था पिया, इहो सॼो असां हिन जी नफ़्सियाती लिसानियात में या साइको लिंग्विस्टिक्स में स्टडी कयूं था पिया। ॿोली कीअं असां मुख़्तलिफ़ हंधनि खां हासिल करे उहा पंहिंजे ज़हन में मुंतक़िल कयूं था ऐं पोइ उते उनखे असां पंहिंजनि अहसासनि जी तर्जुमानी जे लाइ इस्तेमालु कयूं था, इहो ख़ुदि बि हिन में अची थो वञे पियो। हयातियाती गॾु आहे ज़ाहिरा बायोलॉजी सां, ज़िंदगी जे हवाले सां। त हाणे उन में जीअं जीअं ज़िंदगी बि अॻिते वधी आहे त ॿोली बि अॻिते वधी आहे, त उन जा असर ॿोलीअ ते कहिड़ा पिया आहिनि, कीअं आहिनि, जेके जीन्स आहिनि उहे माण्हूअ जी ॿोलीअ ते कहिड़ो असरु कनि थियूं पियूं। हिन में पोइ अॻिते हली असां हिकु ॿिनि बीमारियुनि जो बि ज़िक्र कंदासीं जेके ॿोलीअ जे सिखण में, ॿार जे ॿोलीअ जे सिखण में असर अंदाज़ थियनि थियूं पियूं। स्ट्रक्चरल लिंग्विस्टिक्स, ही बि हाणे वेझड़ जो ई आहे, असां वटि टर्म हले थो पियो ऐं ख़ासि उहो इन जो इस्तेमालु घणो थींदो आहे शेर ऐं शाइरी जे हिसाब में। त उन में जुमिला उन तरतीब में न हूंदा आहिनि जीअं असांजी आम ॻाल्हि ॿोल में या नसुर में हूंदा आहिनि। तंहिं करे इन में इनखे लिसानियात में साख़्तियात माना उनजी जोड़ जक, अॾावत,
उहा कहिड़े नमूने सां पेश कई वई आहे ऐं पाण उन में जेको उहो लफ़्ज़नि जो इंतिख़ाबु इस्तेमालु कयल आहे कंहिं बि जुमिले में ऐं हिक जुमिले खां ॿिए जुमिले में उन जो तालुक़ु जुमिले जो ख़ासि जो वरी असां ॿियनि जुमिलनि सां बि ॾिसंदासीं त उहो कीअं उन जो इज़हार करे थो पियो उन रिवायती माना खां हटी करे। तंहिं करे हीउ इंतिहाई अहम मौज़ू आहे ऐं शाखा आहे जंहिंमें घणी तहक़ीक़ जी गुंजाइश आहे। हिते कहिड़ो कुझु हाणे अहिड़े नवां मौज़ू जेके असां जीअं सुवाल खे बि भॻोसीं या ज़ाब्ता जेके DCPA जा आहिनि त हाणे की जेका हीअ सदी आहे ज़ाहिर डिजिटलाइज़ेशन इन में तमामु घणो आहे। स्पीच जो टेक्स्ट जूं ॻाल्हियूं बि अचनि थियूं, टेक्स्ट स्पीच बि अचनि थियूं पियूं ऐं कंप्यूटर में कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स जे हिसाब में उन जो बि असां ज़िक्र कयूं था पिया। उन में कीअं कहिड़ो कार्य जो अदा थिए थो पियो। जेको MRI वग़ैरह असांजो आम बीमारियुनि में कराई वेंदी आहे त उन खे ई वरी इस्तेमालु करे दिमाग़ जे हिसाब सां उन जा जेके ख़ासि नक्श ठहनि था पिया जंहिंजे लाइ अंग्रेज़ी में लफ़्ज़ पैटर्न्स इस्तेमालु थिए थो पियो उनजी सम्झाणी जे लाइ, त उन्हनि खे वरी स्टडी करे ऐं सम्झो वञे थो पियो। त हिन में असांजे न्यूरो लिंग्विस्टिक्स जे हिसाब में जेके असां ॾिसो था त हिकिड़ो लिसानात जी शाखा ते बयानु कई आहे त इंसानी दिमाग़ जी ताक़तुनि सां आहे। दिमाग़ तमामु ॻूढ़ो आहे, कॉम्प्लिकेटेड आहे। अलाए केतिरा राज़ आहिनि जेके इन जा अञा ताईं खोजिया न विया आहिनि। जॾहिं उन्हनि जी ख़बर पवंदी त पोइ पवंदी, पर इन शइ खे बि लिसानियात सां ॻंढियो वियो आहे त जुमिला कहिड़े नमूने सां ठहनि था पिया, उहे रवां था थियनि, इस्तेमालु थो थिए पियो। हिकु ॿोली जे बदिरां ॿ ॿोलियूं जेकॾहिं माण्हू को सिखियलु आहे, ॿिनि खां वधीक ॿोलियूं सिखियलु आहे, त उनजो ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे माण्हू हिकु ॿोली मां ॿी ॿोलीअ में बि पंहिंजो इज़हार कंदो आहे लफ़्ज़नि जो। त इहा जेका उनजी ट्रांसफॉर्मेशन थिए थी पई, उनजो रियल टाइम टर्म आहे त असली केतिरो उन में टाइम लॻे थो पियो, उनजो असरु उनजी वोकेबुलरी ते, उनजे जुमिलनि ते केतिरो थिए थो पियो। इहे सॼियूं शयूं असांजो हिन एहसाबी या तमती लिसानियात में अची थो वञे पियो। ऐं कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स ऐं ॿियो इहे शॉर्ट फॉर्म में NLP में घणो इस्तेमालु थींदो आहे, नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग जे हिसाब में शॉर्ट फॉर्म आहे, उनजो मुख़फ़िफ़ आहे। सॉफ्टवेयर केतिरा ठहिया आहिनि, उन्हनि जा लाइ केतिरा टूल्स आहिनि, त उहे इंसानी ॿोलियुनि जा मुख़्तलिफ़ मॉडल ठाहे उन्हनि खे कहिड़ी तरह सां सम्झण में इस्तेमालु थियनि था। इन जे लाइ असांजे हिन कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स जो ऐं NLP जो घणो इस्तेमालु थिए थो पियो। अच्छा, हिन में ॿी ॾिसो त ॻाल्हि मशीनी तर्जुमो। घणियूं ॻाल्हियूं असां कंदा आहियूं, गूगल में ख़ासि तरह सां लिखूं था इंग्लिश टू सिंधी, इंग्लिश टू उर्दू, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जो, पर तव्हां ॾिसंदो त अञा उन में उहो मयार नाहे, उहा जुमिलनि जी सही जोड़जक नाहे। ओतिरे जेतिरो मफ़हूम असांजो जीअं सिंधी ॿोलीअ जो आहे उहो ओतिरो उते पेश कयल नाहे। इहे बि ख़ुदि असांजे शोबे जा हिसा आहिनि जिन में तमामु घणे कम जी गुंजाइश आहे। ऐं NLP जीअं तव्हां असां सभु इस्तेमालु कयूं था आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे लिहाज़ खां, त उन्हनि में जेको आहे सो ॿोलियुनि खे जनरेट कजे थो पियो, सम्झिजे थो पियो, उन्हनि जी तशरीह थी कजे पई, उन्हनि ते फोकस थो कजे पियो। ऐं मशीन खे माण्हूअ जो कमु आहे जेको करे थो मशीन ते, त उहा जेका असां इन लाइक़ु बणिजे त जीअं फितरी ॿोली आहे असांजी, जहिड़े नमूने सां ॻाल्हायूं था, जहिड़े नमूने सां उहा शइ लिखूं था, त उन में जेका ॻाल्हि बयानु कई वई आहे उहा मशीन बिल्कुलु उन तरह सां उहा सम्झे ऐं ओड़ो ई रेस्पॉन्स ॾिए। जीअं मुख़्तलिफ़ रोबोट बि ठाहिया वञनि था पिया ऐं उन्हनि खे बि जेका प्रोग्रामिंग कई थी वञे त माण्हूअ जे हिसाब में उहो पंहिंजो ओतिरो रेस्पॉन्स ॾियनि। त इहो सॼो हिन में अची थो वञे पियो। ऐं हिन में ॿी शइ आहे डीप लर्निंग जी। इहो बि हिकिड़ो मशीनी सिख्या जो सबसेट आहे जंहिंमें जेका बि डेटा सॼी गॾु थिए थी पई, त डेटा ऐं इंफॉर्मेशन आहे इहा तमामु घणी आहे, जदी आहे। असुल जेका शइ आहे त उन मां असांखे इस्तेमालु कहिड़ो करिणो आहे,
इल्मु कहिड़ो थो मिले पियो, सोच सम्झ में, इंसान जी सोच सम्झ में वाधारो कहिड़ो थो थिए पियो। जंहिं ज़हनी सतह ते, जंहिं पंहिंजो तरक़ीअ जे ॾाके ते मौजूदा वक़्त में इंसान मौजूदु आहे, उन खां उहो अॻिते कहिड़े नमूने सां वधी सघे थो पियो। हाणे इन में बुनियादी तरह खां घणो जेको कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स में, NLP में, इन्हनि सभिनी में थिए थो इस्तेमालु, उहो इन डेटा जो थिए थो पियो, इंफॉर्मेशन जो थिए थो पियो। जीअं सॼी ॻाल्हि बि थी त हज़ारें लखें किताब बि ॿिया आहिनि, पर उन्हनि में सुठो ऐं सही मयारी कहिड़ो किताबु आहे, उन ताईं असांखे पहुच करणी आहे। त हिकिड़ा अंबार त आहे, पर उन अंबार मां उहा कमाल शइ कहिड़ी आहे जेका असांजी बुनियादी तरह सां कमु अचे ऐं कॉम्प्लिकेटेड इंतिहाई पंहिंजो हिन में कंप्यूटर में मसाला थियनि था पिया, उन्हनि जे लाइ उनखे इस्तेमालु कजे। ॿियो ही आहे मामिलो बायलिंग्वलिज़म ऐं मल्टीलिंग्वलिज़म जो। ॿिनि ॿोलियुनि वारो ऐं ॿिनि ॿोलियुनि खां घणनि ॿोलियुनि वारो, जंहिंजी असां थोरी गुफ़्तगू कईसीं त उन उहे कंहिं से हवासनि ते, ज़हन जे ख़्यालनि ते कहिड़ी तरह सां असरअंदाज़ थियनि था पिया। हिकिड़ा लफ़्ज़ असांखे महसूसु मौज़ून महसूसु नथा थियनि त इहो असांजे पूरे ख़्याल जी नुमाइंदगी नथा कनि, त असां उन ॿी ॿोलियुनि जेके इस्तेमालु कयूं था पिया। ऐं हीउ जेको हेठां असां मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा नाला लिखिया आहिनि, इन में इहा पिणु कोशिशि इन में थी वई आहे 1827 सन खां वठी त हिकिड़ियूं हथरादू तौर ते मुख़्तलिफ़ ॿोलीअ जे माहिरनि हिकिड़ियूं ॿोलियूं ठाहिण जी कोशिशि कई। माना उहे कुदरती ॿोलियूं न हुयूं जेके माण्हुनि में समाजनि में मौजूदु हुजनि, जंहिंमें ख़ासि तरह सां एस्परांतो जो हिन में आहे नालो ॾिनल, उहा घणी मशहूरु थी 1887 सन में। हिन वक़्तु बि जेके अंग अखर मिलनि था त इन ॿोलीअ खे ॻाल्हाइण वारा, सम्झण वारा हज़ार जे लॻभॻि माण्हू मौजूदु आहिनि दुनिया में जेके इन जो वाइपो कनि था पिया। त ईअं हिकिड़ियूं हथरादू तरह सां ॿोलियूं बि ठाहे ॿोलियुनि जे सिस्टमनि खे, उन जे सिरिश्तनि खे सम्झण जी कोशिशि कई वई आहे। इन में ॿियूं बि घणियूं हुयूं, उहे लफ़्ज़ तव्हां नेट ते सर्च कंदो त तव्हांखे मिली वेंदा। इशारनि जी ॿोली, न्यूरोलॉजी जे हिसाब मां साइन लैंग्वेज जंहिंखे चयो वेंदो आहे उहा, ऐं जेनेटिक रिसर्च ॾिसंदा त इन जो कुझु असां ज़िक्र कयो आहे। हाणे हिन में हेठां जेके 2 मिसाल ॾिनल आहिनि, डायसिलेक्सिया ऐं एफासिया जो। हाणे ॿार तव्हां ॾिसंदा त हिकिड़नि ॿारनि खे के लफ़्ज़ के ॿोलियूं सिखण में ॾुखियाई पेश ईंदियूं आहिनि, सही तरह सां उहे उन्हनि जो मफ़हूम सम्झी न सघंदा आहिनि। त उन में इहे शयूं असरअंदाज़ थियनि थियूं पियूं। ऐं इहे जेनेटिकली जॾहिं माना रिसर्च घणी अॻिते वधी वेंदी त उहो जेनेटिकली इन्हनि ऐबनि खे बि जेके मज़ूरियूं आहिनि इन्हनि खे बि अॻिते हली ख़तमु कयो वेंदो। इन जे सबबनि खे सम्झण में इहे असांजो जेको आहे सो जेनेटिक जेका लिंग्विस्टिक्स आहे उहा कमु अचे थी पई। ॿियो हीअ प्लास्टिसिटी, ॿी ॿोलियाई दिमाग़ी प्लास्टिसिटी। हाणे इन में हिकिड़ो AI जो त तव्हां सभई ॼाणो था पिया, पर ॿियो त क्राउड सोर्सिंग जो बि आहे। माना हिकिड़ो माण्हुनि जो मेड़ जेको हुजे, मुख़्तलिफ़ फंदनि ते हुजे, असां उन्हनि खां जेको आहे सो मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं, मुख़्तलिफ़ मामलनि जे बारे में उहे मालूम कयूं, उहे पंहिंजो रिकॉर्ड जो हिसो कयूं, उहे पंहिंजे तज़ियनि में इस्तेमालु कयूं त जीअं ॿोली, छो त समाज जी बहितरीअ लाइ बि इस्तेमालु थिए थी पई, त उन में बि ख़ुदि इन जो इस्तेमालु थी सघे। तंहिं करे हिनखे लैंग्वेज रिवाइटलाइज़ेशन करे सघनि था पिया। मौसमी क्लाइमेट चेंज घणो टर्म आहे ऐं लैंग्वेज शिफ्ट लॾभला मुख़्तलिफ़ सबबनि जे करे बरसातूं अची वियूं, शदीद ॿोॾूं अची वियूं, ख़ुदि असां वटि सिंध में बि उन जा असर थिया ऐं उहा कहिड़े नमूने सां ॿोलीअ खे मुतासिर करे थी पई। हिकिड़े हंध जा ॻाल्हाईंदड़ आहिनि, उन्हनि जो पंहिंजो लहजो आहे, आम चवणी आहे 12 कोहे ॿोली बि ॿिए हंध ते वञे थो पियो। ऐं हिन वक़्तु हाणे घणी वेझड़ाई आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जे विच में, मुख़्तलिफ़ लहजनि, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे ॻाल्हाइण वारनि जे विच में। तंहिं करे इहे शयूं बि असांजो स्टडी हेठि ॾिसण में अचनि थियूं पियूं। उनखां पोइ तजुर्बाती ऐं इतलाक़ी सोतियात। हाणे इन में अहिड़े 2 शयूं आहिनि, वॉइस क्लोनिंग ऐं डीप फेक डिटेक्शन। कहिड़ी तरह सां जेका AI जे थ्रू ॿोली अचे थी पई,
उहा सच खे ऐं कम्युनिकेशन खे मुतासिर करे थी। हाणे इहा हिकिड़ा अहम मौज़ू आहिनि बिन रोकानी तौर ते जंहिंजो घणो मुतालो कयो थो वञे। ॿियो ॻाल्हाइण जो अंदाज़ ऐं अहसासु, जज़्बाती इशारा असां पंहिंजी ॿोलीअ में केतिरे क़दुरु रखूं था, कहिड़ी तरह सां उनजो इस्तेमालु कयूं था, उन आवाज़ जे तलफ़ुज़ खे कीअं फेरायूं था पिया, लफ़्ज़ जे तलफ़ुज़ खे कीअं फेरायूं था पिया, उहे सभु शयूं बि हिन में अची थियूं वञनि पियूं। ऐं बैनल सकाफ़ती प्रॉब्लमेटिक्स जेको हेठां ॾिनल आहे, शाइस्ता लफ़्ज़नि जो इस्तेमालु, मिठड़नि लफ़्ज़नि जो इस्तेमालु, सुहिणी ॿोलीअ जो इस्तेमालु, ॿिए माण्हूअ खे वणे, रख रखाव वारा लफ़्ज़ जंहिंजे लाइ असां इस्तेमालु कंदा आहियूं, त अहिड़े क़िस्म जा एतिरामी लफ़्ज़ जंहिंजे लाइ टर्म ऑनोरिफिक्स इस्तेमालु थियल आहे, ऐं ॿियो रख रखाव में जंहिंमें न कजे इस्तेमालु, माण्हू खे जीअं वणेसि तीअं ॻाल्हाए ॾिए, इन तरह जो बैनल सकाफ़ती प्रॉब्लमेटिक्स में स्टडी कई वञे थी पई। पर इहे त शयूं आहिनि मौजूदा वक़्त जो। इहो पिणु मालीअ माहिरनि सोचियो आहे त अॻिते हली ॿोलीअ जा रुख कहिड़ा बीहंदा, छा थी सघे थो ॿोलीअ में। उन में ॿ शयूं ॾिनियूं आहिनि, क्वांटम लिसनियत, क्वांटम बि बुनियादी तरह सां फिज़िक्स जो लफ़्ज़ आहे। क्वांटम फिज़िक्स उन में इस्तेमालु थींदो आहे। एटमनि जे अंदरि हिकिड़ी वॾी दुनिया आबाद आहे, पार्टिकल्स जी, अञा नंढनि पार्टिकल्स जी, सब पार्टिकल्स जी, उनजे विच में कुवतुनि जी। पर हिते इहो टर्म उन लिहाज़ खां न आहे, हिते इन लिहाज़ खां आहे त कंप्यूटिंग जे हिसाब में, कंप्यूटर जे हिसाब सां त कहिड़े नमूने सां हिकिड़े आम ॿोलीअ जे सिस्टम खे छॾे करे ॻूढ़ा जेके सिस्टम आहिनि, पेचीदा जेके आहिनि, कॉम्प्लेक्स जेके सिस्टम आहिनि ॿोलियुनि जा, उन्हनि जा मॉडल कहिड़ी तरह सां ठाहिजे। ऐं ॿियो जेको नुक़्तो आहे त माण्हू सोचे थो पियो मरीख़ ते आबाद थिए, चंड ते आबादियूं थियनि, थी सघे थो अॻिते हली मरीख़ खां बि एतिरी रिसर्च थी वञे, माण्हू वञी वसे, उहो माण्हू किथां जा हूंदा, कहिड़ी ॿोली उते खणी वेंदा, कहिड़ो समाज कहिड़े क़िस्म जो ठाहींदा, उते ॿोली कहिड़ी तरह सां अॻिते वधंदी, उसरंदी, इहो हिकिड़ो माना मफ़हूम आहिनि जंहिंजे बुनियाद ते ॿोलीअ जी उसर जो इम्कानी माना मुशाहिदो कयो वञे थो पियो। हाणे ख़सूसन जीअं हिन में ज़िक्र थियो, असांजे वेझड़ में काफ़ी नयूं शाखनि जो, हुनजे मुतालनि जो ज़िक्र थियो। हाणे इन जे हिसाब में मुख़्तलिफ़ ज़रियनि में ज़ाहिर आहे त इहे टेक्नोलॉजी जा घणा ज़रिया आहिनि, उन्हनि जी ख़ासि टर्मिनोलॉजियूं बि आहिनि, जिन में हिकिड़ो इहो LLMS जो लार्ज लैंग्वेज मॉडल, जिन में चैट GPT अची थी वञे पई, जंगाई अची थी वञे पई, क्लाउड अची थो वञे, डीपसीक अची वई आहे, AI जूं मुख़्तलिफ़ वेबसाइटूं जेके आहिनि। त इन्हनि जे ज़रिए ॿोलीअ जी सिख्या, इंसानी सम्झ, सोच, उन जा कीअं मॉडल्स ठाहिजनि, कीअं खाका पेश कजनि, हिकिड़ा मफ़रूज़ा ठाहिजनि ॾिजनि। हथरादू मौज़ूअनि तौर ते बि हुन में हिकिड़ियूं शयूं आंदियूं वञनि थियूं पियूं त ग्रामर ऐं माना जेका आहे उहा बि पेश कजे, त उन जे लाइ लार्ज लैंग्वेज मॉडल्स इस्तेमालु थियनि था। ॿियो मल्टी मॉडल डेटा, त हाणे हिन वक़्तु सिर्फ़ु लिखत ॿोली न आहे, तस्वीरूं, ग्राफनि, निशानियूं, ज़हनी इशारा, जिनजो लाइ टूल्स जेके इस्तेमालु थींदा, अॻिते हुनजो मशीन जो ज़िक्र ईंदो, उहे सभु बि असांजे हिन डेटा जो हिसो बणिजी विया आहिनि। तंहिं करे असांजी जेका हाणे हिकु ई ज़रियो न आहे त लिखत सिर्फ़ु हुजे जेका असां स्टडी हेठि आणियूं, उनजो घणियूं शयूं बि हिसो बणिजी वियूं आहिनि। मथे कजो। हलो, हिन में हिकिड़ियूं ॿ शयूं स्लाइड में कयूं मिस थी वई त सॼो मथे कयो इन ते चवनि था पिया त हिन में ॿियो जेके आहे, जेके तंतुनि जे हिसाब मां ॻाल्हि कईसीं त
न्यूरो कॉग्निटिव एप्रोचिस अंग्रेजी में उनजा टर्म आहिनि जेके इस्तेमालु थियनि था पिया त जेके असांजा तंतु आहिनि जेके एसाब आहिनि उहे कहिड़ी तरह सां मुख़्तलिफ़ शयुनि खे ट्रांसफर कनि था पिया MRI जो त नालो खयोंसीं पर उनजे अॻियां हिकिड़ो ॿियो अखर बि ईंदो F जो FMRI यानी फंक्शनल मैग्नेटिक रेज़ोनेंस इमेजिंग माना हिकिड़ा असां अक्सर ऐं नक्श ठाहींदासीं उन में छा थो कयो वञे त इंसानी जिस्म में रत जी गर्दिश खे कंट्रोल करे घटि वधि करे उन में तब्दीलियूं आणे दिमाग़ में जेको उनजो फेरो थो पए उन जे अक्सनि खे ॾिठो थो वञे त इन सां उन माण्हूअ जी कैफ़ियत कहिड़े नमूने सां बदिलिजे थी उनजी जेका ज़हनी सरगर्मी आहे उहा केतिरी क़दुरु मुतासिर थिए थी ॿियो हिन में अथसि EEG इलेक्ट्रो इंसेफलोग्राम उन में छा थो कयो वञे दिमाग़ में इलेक्ट्रिक सां वास्तेदार आहे माना बिजली वारो दिमाग़ खे जेको आहे सो बिजलीअ जी सरगर्मी ॾिजे थी पई इलेक्ट्रिकल एक्टिविटी उन में मुख़्तलिफ़ डिस्कुनि जो इस्तेमालु कजे थो ऐं उन डिस्कुनि जे पोइ इस्तेमाल सां उन बिजली वारे सोर्स जे ज़रिए जेके उन जा ज़हन जा जेके सिग्नल जंहिं नमूने सां बीहनि था फेरियूं कनि था उन्हनि खे रिकॉर्ड करे उनजो मुतालो कयो थो रहे ॿियो वरी आहे MEG उहो आहे मैग्नेटो इंसेफलोग्राफी मैग्नेट मां आहे वरितलु दिमाग़ मंझि हिकिड़ो पंहिंजो टेक्निक इस्तेमालु थी कई वञे जंहिंखे नन इनवेसिव थो सॾिजे उन में इंसानी दिमाग़ जी सरगर्मी उन में बि जाचिजे थी पर उहा इन तरह सां त जेको 1 सेकंड आहे तमामु थोरो टाइम पीरियड आहे उनखे बि उनजे हज़ारनि हिसे में विरहाइजे थो पियो ऐं उन में विरहाइजे और उनजो असरु दिमाग़ी सरगर्मी ते ॾिसिजे थो त उहा उनखे कहिड़ी तरह सां मुतासिर करे थी पई उहे सभु उहे पैटर्न्स जा प्रिंट आउट करे या कंप्यूटर से वसीले उन्हनि जी स्टडी कई वेंदी आहे ऐं उनजे छो त ॿोली बुनियादी तरह सां दिमाग़ सां आहे उन ते कहिड़ो असरु थिए थो पियो उनजो थिए थो पियो ॿियो इहो जेको असांजो ॾिनल आहे ॿोली जी असर ऐं रवानी सकाफ़ती तौर ते हयातियाती तौर ते ॿोलियूं कीअं जुड़ियूं हुजूं उनजे लाइ ज़िंदगी जा मसूल नकुल असांजा ठाहिराए था वञनि पिया पोइ उन्हनि में सिख्या जा माडिल्स बि इस्तेमालु कया था वञनि पिया अणपूरा वसीला या सलूकी ॿोली या मनसूबा या रिथाऊं कंप्यूटेशनल लिसानात में अॻुभरनि करे ॿोलियुनि खे रिकॉर्ड कयो वञे थो पियो ऐं जेके ॿोलियूं हिकिड़ियुनि जो त सही तरह सां अभ्यास थियनि था पिया हिकिड़ियुनि ॿोलियुनि जा घटि अभ्यास था थियनि पिया जंहिंजा सिंधी ॿोली जा तमामु घणा अभ्यास रहियल आहिनि कार्पस उनजो रहियल आहे जंहिंजे लाइ उनजो कार्पस वाहिद आहे जमो में टर्म कार्पोरा इस्तेमालु थींदो वियो आहे त उहे ॻाल्हायल ऐं लिखियल जेके मतन आहिनि जेके फ़ुक़रा आहिनि उन्हनि खे असां कार्पस करे सघूं था त उहे बि ठाहिया था वञनि पिया उन्हनि जे तर्जुमनि जा मॉडल बि ठाहिया था वञनि पिया ऐं पोइ मुख़्तलिफ़ जेके आहिनि तंज़ीमूं जमातूं आहिनि उहे उन्हनि खे मोबाइल एप्स में कहिड़ी तरह सां इस्तेमालु कनि थियूं पियूं उनजो इहो मुताबिक़ उन में कयो थो वञे पियो सोशल मीडिया ते ऑनलाइन कम्युनिकेशन्स में मुख़्तलिफ़ वेबसाइटूं आहिनि एक्स ट्विटर जेका हुई अॻ में रेड आहे व्हाट्सएप वग़ैरह आहे ऐं अहिड़े क़िस्म जा जेके बि प्लेटफॉर्म्स आहिनि उहे ॿोलीअ जो वॾो डेटाबेस असांखे ॾियनि था पिया उनजो मुतालिबो कहिड़ी तरह सां ॿोलीअ जो इस्तेमालु थो थिए ॿोलीअ जो बिगाड़ कहिड़ी तरह सां थो थिए तब्दीली कहिड़ी तरह सां उन में अचे थी पई AI ॿोलियाई दर्जेबंदी अथरादू ज़हानत जे माना टूल्स जे ज़रिए ख़ुदकार नमूने सां मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जो घणनि जो मुतालिबो उन्हनि जूं हिकु जहिड़ायूं उन्हनि जा फ़र्क़ु उहे सभु इस्तेमालु करे टेक्निक्स में उहे ॻोल्हजनि था पिया ऐं उन में हाणे इहो 8 नंबर ते तव्हां ॾिसो ॿोली जी टेक्नोलॉजियुनि में अख़लाक़ियात कंहिंजो पासो वठणु कंहिं गुरोह जी हिमायत करणु हाणे ॾिसो था मीडिया ते केतिरे क़दुरु नफ़रत वारी जंग हले थी पई उन जा समाज ते ॿोलियुनि जा अहिड़नि जा कहिड़ा असर थियनि था पिया ॿोली खे कीअं इस्तेमालु थिए थो पियो इहे सभु हिकिड़ियूं स्टडीज़ आहिनि जेके अञा असां वटि ख़ुदि रहियल आहिनि ऐं उमेदु आहे त इहे अॻिते थींदियूं ऐं उन सां इंसानी मिज़ाज ते रवैयनि ते कहिड़ा असर पवनि था पिया उहे सभु हिन में इस्तेमालु थियनि था पिया हाणे इन्हनि अभ्यासनि में ॿिया अञा कारआमद ज़रिया बुनियादी ज़रिया
4-5 हिते असां लिखी छॾिया आहिनि, जिन में कारपोरा जो ज़िक्र करे आयासीं, फील्ड वर्क में वञे, रिकॉर्डिंग्स कजनि, इंटरव्यू, ज़बानी तारीख़ूं, माण्हुनि सां मिलिजे, उहे कहिड़े नमूने सां उहे ॿोलियूं ॻाल्हाइनि था, कहिड़नि लफ़्ज़नि जो इस्तेमालु कनि था पिया, उन्हनि में फेरा कहिड़ा आहिनि ॿोलियुनि जा, त पुराणा तारीख़ी रिकॉर्ड कहिड़ो मौजूदु आहे, उन में ॿोली जो कहिड़ो इस्तेमालु थियलु आहे, ऐं उनजो सॼो तर्जाती डेटा जेका आहे सा आहे ट्रैकिंग हिन में हेठि ते तर्जाती डेटा में ॾिनल आहे। नज़र ते नज़र कहिड़े नमूने सां उहो पंहिंजो मफ़हूम नज़र बि इस्तेमालु करे थी पई, इन्हनि जो बि ख़ुदि मुतालियो असांजी माना ॿोलीअ में अची थो वञे पियो, जंहिंजा इहे मुख़्तलिफ़ मिसाल FMRI EEG बि असां ॾिनासीं, जेके दिमाग़ जे माना असर अंदाज़ थियनि था पिया। ऐं सवालनामा जाज़ा त इहे आम आहिनि, हिते बुनियादी ज़रियनि खां पोइ सानवी ज़रिया में उन्हनि में ज़ाहिर आहे हिकिड़ियूं शयूं इहे असां वटि आम मौजूदु आहिनि, रिसर्च जर्नल आहिनि, लैंग्वेजिस जा जर्नल आहिनि, ऐं पंहिंजो मुख़्तलिफ़ टेक्निक आहे। 3 नंबर ते LSA जेका ॾिसियल आहे, लेटेंट सेमेटिक एनालिसिस, फितरती ॿोलियुनि जे जाइज़नि में अख़्तियार कयल आहे, फितरती ॿोलियुनि जो जाइज़ो वरितो वञे, जंहिंमें ख़ासि तरह सां जेके मुख़्तलिफ़ डॉक्यूमेंट्स आहिनि, दस्तावेज़ आहिनि, उन्हनि में जेके इस्तलाह आहिनि उहे कहिड़ी तरह सां हिक ॿिए सां रिलेट थियल आहिनि, उनजो ख़ुदि तर्जुमो पियो वञे त असांखे उन दौर जी जंहिं वक़्त जो उहो दस्तावेज़ आहे उहा छंड छाण थी सघे। लिसानियाती पोछाक सां अप्लाइड जेका लिंग्विस्टिक्स, अतलाक़ी लिसानियात ऐं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा मुताला, किताब, मोनोग्राफ, नज़रियाती कम मुख़्तलिफ़ साइंसदान कनि था पिया, स्ट्रक्चर ॾसनि था पिया, उहो बि ख़ुदि असां हिन में सानवी असांजो ज़रिए में इस्तेमालु करे सघूं था पिया। कॉन्फ्रेंसिस जूं कारवायूं, तक़रीरूं मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके थियनि थियूं पियूं, असेंबलियुनि में थियनि थियूं पियूं, उन्हनि जी ॿोली कहिड़ी तरीक़े सां, तमामु माना हिकिड़ो वसीउ माख़ज़ ज़रिया असां वटि मौजूदु आहिनि, पर उहे सभु शयूं उन्हनि जो पूरे अञा तज़ियात, रिसर्च इहे रहियल आहे। डिजिटल ऐं कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स में हिन में हाणे ही असांजो मौजूदा वक़्त में तमामु घणो हले थो पियो। ऑनलाइन डेटाबेस, वर्ल्ड एटलस ऑफ लैंग्वेज स्ट्रक्चर आहे, ऐं इहे मुख़्तलिफ़ सॼियूं इहे जेके आहिनि से कैटलॉग ऑफ वर्ल्ड लैंग्वेजिस आहिनि, फोनेटिक जेके आहिनि से लिस्टूं आहिनि, फोबिल जेके शॉर्ट फॉर्म में लिखियलु आहे, कारपोरा आहिनि मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जा, गूगल जा बुक्स आहिनि, वेब टेक्स्ट जेका डेटा आहे जिन ते मतन लिखियलु सूरत में वेबसाइटुनि ते जेके पियल आहिनि, उहे मुख़्तलिफ़ वेबसाइटूं जंहिंजो ज़िक्र करे आयासीं, सोशल मीडिया जूं, एक्स, ट्विटर वग़ैरह, ऐं पार्लियामेंट जूं तक़रीरुनि जो ज़िक्र कयोसीं, ॿियनि तंज़ीमुनि जे जेके प्रोग्राम जे इजलास थियनि, उते कहिड़ी ॿोली इस्तेमालु कई थी वञे पई, उहे ख़ुदि जॾहिं वरी लिखत में अचनि या रिकॉर्ड थियल आवाज़ ॿुधिजे कहिड़े नमूने सां थिए थो पियो। NLP जो असां ज़िक्र करे आयासीं, त इहे सभु शयूं असांजूं हिकिड़ियूं डिजिटल ऐं कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स में अचनि थियूं पियूं। ऐं उनखां पोइ असांजो हिन में इश्तिक़ाक़ी लुग़तूं, इश्तिक़ाक़ी लुग़तूं ज़ाहिर आहे त लफ़्ज़ जो असुलु ॾसी ॾियूं त पुराणे टाइम में असुलु लफ़्ज़ कीअं हुओ, उन में पोइ कहिड़े नमूने सां ॿिया लफ़्ज़ जा फेरा कया आहिनि, बुनियादी लफ़्ज़ कहिड़ो आहे, केतिरो पुराणो आहे, उनजी असुलु माना हुते कीअं आहे। लुग़त असांजो जेका आहे डॉक्टर अब्दुल करीम संदीले जी लुग़त आहे इश्तिक़ाक़ी, 1955 में पहिरियां छाया थी। उन में उन लिखियो आहे, तव्हां हिनखे ॾिसंदव इश्तिक़ाक़ खे, तव्हांखे यकीन ई न ईंदो त हिन लफ़्ज़ जी का इहा माना बि थी सघे थी जेका हिन वक़्तु इस्तेमालु थिए थी। माना वक़्त सां गॾु, हालतुनि सां गॾु, उन माहौल जे तब्दीलीअ सां गॾु उन में लफ़्ज़नि जी मानाउनि में असरु पइजी थो वञे, त उहे बि असांजो हिते हिन में ज़रियनि में इस्तेमालु थियनि थियूं पियूं। ऐं कुटुंबी शिजरा ॿोलियुनि जा अलॻि अलॻि, इहे पिणु असांजे हिन में मददगार आहिनि। समाजी लिसानियाती डेटा में बि हिकिड़ा मुख़्तलिफ़ माख़ज़ असांजे अॻियां आहिनि। इन में 1951 में पहिरियां जारी थियल वॾो कैटलॉग हो, एथनोलॉग, ज़िंदा ॿोलियुनि जी दस्तावेज़ डॉक्यूमेंटेशन उन में जेका सभु कई वई। यूनेस्को जे तरफ़ां ॿोलियुनि जो एटलस ज़ाहिर कयो वियो, जेके ॿोलियूं ख़तरे हेठि आहियूं त जीअं उन्हनि खे बचाव करे सघे, उन जा नक्शा, तस्वीरूं बि डेटा सॼी ॾिनी वई। इहे बि ख़ुदि तज़िया तां असांखे उन्हनि जो मुतालो करे वरी पंहिंजी ॿोली जे हवाले सां बि इस्तेमालु करिणो आहे। अहिड़ी तरह सां हिकिड़ा ॿहिराड़ी जा आहिनि, हिकिड़ा त इलाइक़नि जा सिंध जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा जेका आहिनि, उत्तर आहे, विचोड़ो आहे, लाड़ आहे, थर आहे, काछे जो आहे, पर शहर जी ॿोली
बहराड़ी की ॿोली त शहरी ॿोलीअ में कहिड़ी ॿोली इस्तेमालु थी थिए पई, कहिड़ी लुग़त इस्तेमालु थी थिए पई, माना लफ़्ज़नि जो कहिड़ो वाइपो थिए थो पियो, उहे ख़ुदि ऐं स्लैंग डिक्शनरी जेका थिए थी पई उहे ख़ुदि शयूं असांजो हिन में स्टडीज़ में अचनि थियूं पयूं। सरकारी इदारनि जूं रिपोर्टूं सॼो तफ़सील ॾिनल हूंदो आहे, उन में सॼो ख़बर चार पवे आदमशुमारी जा अंग अखर, कहिड़ा माण्हू केतिरियूं ॿोलियूं ॻाल्हाइनि था पिया, मुख़्तलिफ़ जेके आदमशुमारियूं थियूं आहिनि पाकिस्तान में उन्हनि जो छा कॾहिं असां सही तरह सां तर्ज़ु कयो आहे त उन्हनि में सिंधी उन्हनि मूजिबि जहिड़े बि नमूने सां जेका थी आहे उन्हनि मूजिबि सिंधी ॿोली जा ॻाल्हाईंदड़ या सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ उहे कहिड़ी तरह सां उन्हनि में वाधारो आयो आहे या उन में फेरो आयो आहे, उहो लफ़्ज़नि जे बुनियाद ते हुजे, लहजनि जे बुनियाद ते हुजे। ॿोली हिकिड़ा माण्हू ॻाल्हाइणु छॾे था वञनि, ॻाल्हाईंदड़ आहिनि सिंधी ॻाल्हाइणु छॾे आहे, पंहिंजी ॿोलीअ खे उन्हनि डिसऑन करे छॾियो। कराची में ख़ासि तरह सां घणो मामिलो आहे, हैदराबाद में बि कुझु क़दुरु आहे, त इहे आदमशुमारी जा अंग अखर बि ख़ुदि असांजे रिसर्च में तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि। ही शयूं आहिनि जिन जो असां हिननि अॼोके लेक्चर में ज़िक्र करे आयासीं। डेटा इलाही ख़ातिरी मौजूदु आहे, AI जी सूरत में बि मौजूदु आहे, जंहिंमें NLP जो LLMS जो बि ज़िक्र कयो, डिजिटल आर्काइव्स क्राउड सोर्सिंग जो बि ज़िक्र कयोसीं, तंती साइंसुनि ऐं तजुर्बाती एक्सपेरिमेंटल टेक्नोलॉजी जो बि कयोसीं, सोशल मीडिया जो बि कयोसीं, रियल टाइम जो बि कयोसीं। त इहे सभु शयूं बि असांजी हिन ॿोलीअ में माना जेको सॼो असांजो ऐं वेझे असां हाणे गुफ़्तगू कई आहे उहो अची थो वञे पियो। ऐं साॻियो हिन असांजी गुफ़्तगूअ जा जेके असांजो नुक़्ता पधरा थी अचनि था पिया या जेकी गुफ़्तगू जो मुहवर जेको कयो आहे उहो हिन स्लाइड जी सूरत में मौजूदु आहे। ॿोली दिमाग़ी सरगर्मी, लफ़्ज़नि, मानाउनि, व्याकरणी तरकीबुनि ते मुश्तमिल ॻाल्हायल शइ, ॻाल्हाइण सां उनजो वास्तो साइंसी इल्मु, तंहिं करे उनखे असां तजुर्बनि जे बुनियाद ते बि परखियूं था पिया।